सॼे सिंध में मुख़्तलिफ़ टाउन चेयरमैनन ऐं वाइस चेयरमैनन हलफ़ खणी वरितो। हैदराबाद जे टाउन कमेटियुनि ते असिस्टेंट कमिश्नर्स पंहिंजे ऑफिस में चेयरमैन ऐं वाइस चेयरमैनन खां हलफ़ खणायो। कासमाबाद टाउन कमेटी ते अब्दुल गफूर दर्स ऐं वाइस चेयरमैन हाजी अब्दुल सत्तार सूमरो हलफ़ खयो, जॾहिं त उमेर चांडियो, मंठार जतोई समेत 9 ई टाउन चेयरमैनन खां हलफ़ खणी उन अज़म जो इज़हार कयो वियो त हू कानून तहत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾींदा। टाउन कमेटी सकरन जे असिस्टेंट कमिश्नर नज़ीर अहमद अबड़ो, चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह ऐं वाइस चेयरमैन अली बख्श मल्हा खां अलॻि-अलॻि कसम खणायो, जंहिं में ॿिन्हिनि खां अहद वरितो वियो त मकानी निज़ाम 2013 वारे कानून तहत हू पंहिंजे उहिदे जो दुरुस्त इस्तेमाल कंदा ऐं बिना कंहिं मतभेद जे माण्हुनि जी ख़िदमत कंदा। इस्लाम कोर्ट इस्लाम जी हलफ़ बरदारी तक़रीब टाउन कमेटी इस्लाम कोर्ट में मुनक़िद कई वई। असिस्टेंट कमिश्नर अख्तर हुसैन लाशारी, चेयरमैन कमलेश कुमार लोहाणो ऐं वाइस चेयरमैन अनिल कुमार उर्फ लजपत मेघवाड़ खे हलफ़ खणायो। होॾां सुई गैस भरिसां यूसी टालपुर वॾा जे बिना मुक़ाबले थियल चेयरमैन उकाब खान राजपर खां बि हलफ़ खणायो वियो। टाउन कमेटी टंडो गुलाम हैदर ते चेयरमैन अमीर सुल्तान चांडियो वॾी रैलीअ जी शक्ल में बस स्टॉप मतारो खां वॾी रैलीअ जी शक्ल में हलफ़ खणण लाइ पहुतो। अमीर सुल्तान चांडियो खे एसी टंडो गुलाम हैदर टंडो मोहम्मद खान में हलफ़ खणायो। म्यूनिसिपल कमेटी टंडो आदम ते बिना मुक़ाबले कामयाब थियल चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन चाचा गुलाम मुर्तज़ा जूणे जो वाइस चेयरमैन मलिक जुल्फ़िकार अली जुलूस जी शक्ल में ऑफिस पहुता, जिथे उन्हनि खां हलफ़ खणायो वियो। ॾहरकी टाउन कमेटी ते पीपल्स पार्टीअ जे कामयाब थियल चेयरमैन ॼाम ज़ाहिद हुसैन ॾहर ऐं वाइस चेयरमैन मुखी राजकुमार खे हलफ़ खणाइण वारी तक़रीब मुख़्तियारकार ऑफिस ॾहरकी में मुनक़िद कई वई, जंहिंमें पीपीए जे सूबाई वज़ीर अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। उन मौक़े ते टाउन कमेटीअ जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैननि खे एडीसी घोटकी माजिद शेख हलफ़ खणायो। तालका ठरी मीरवा में चइनी कानून कमेटियुनि जे चूंडियल चेयरमैन पंहिंजे उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। एसी मीरवा अब्दुल बासित हकड़ो चइनि टाउन कमेटियुनि जे चेयरमैननि खां उन्हनि जे उहिदनि जो हलफ़ वरितो। हलफ़ खणंदड़नि में टाउन कमेटी ठरी मीरवा जो चूंडियल चेयरमैन डॉक्टर रिहान अली जोगी, टाउन कमेटी सेठारजा जो चेयरमैन इंजीनियर कामरान अब्बास कुबर, टाउन कमेटी टंडो मीर अलीअ जो चेयरमैन रईस काशिफ अली भांभण, टाउन कमेटी बोज़दार वॾा जो चेयरमैन ज़हूर अहमद खान बोज़दार शामिल हुआ। नादिर शौकत राजपुर ज़िले काउंसिल जे चेयरमैन ऐं सैयद फहद शाह जिलानी वाइस चेयरमैन तौरु हलफ़ खयो। खैबर म्यूनिसिपल कमेटीअ जे चेयरमैन डॉक्टर यार मोहम्मद फुलपोटो ऐं मुनीर हुसैन मंगी वाइस चेयरमैन तौरु हलफ़ खयो, जॾहिं त हाजी अब्दुल लतीफ़ शेख म्यूनिसिपल कमेटी गंबर जे चेयरमैन ऐं सैयद सजाद हैदर शाह वाइस चेयरमैन तौरु हलफ़ खणी वरितो। म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ जे चेयरमैन अब्दुल गफ़ार मेमण ऐं वाइस चेयरमैन सरफराज़ अहमद भंड हलफ़ खयो। टंडो आदम म्यूनिसिपल कमेटी टंडो आदम जे सैनिटेशन वारे बर्बाद थियल शोबे में बहितरी आणबी, चेयरमैन चाचा गुलाम मुर्तज़ा जूणे जो साफ़िन सां ॻाल्हियूं। टंडो आदम म्यूनिसिपल कमेटीअ जे बिना मुक़ाबले कामयाब चेयरमैन गुलाम मुर्तज़ा जूणे जो वाइस चेयरमैन मलिक जुल्फ़िकार अलीअ खे मख़सूस सीट जे काउंसलर नुज़त ख़ासकैली, काउंसलर गुलाम मोहम्मद मेमण, एडवोकेट राजा ज़हूर, यंग ख़ासकैली इत्तिहाद जे अॻवाननि जावेद ख़ासकैली, इम्तियाज़ हुसैन ख़ासकैली, जुल्फ़िकार अली सांद ऐं ॿियनि पीपी कारकुननि म्यूनिसिपल कमेटी टंडो आदम जे मुलाज़िमनि पारां गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कंदे गुलनि, अजरकनि, लुंगियुनि जा हार पारे मुबारकबाद ॾिनी वई।